बाबा हेॾा अचो बाबा जान हले तो दादा पहिरियां त हिते असां रसूल बख्श बिरोई ॻोठ में बीठा आहियूं जिते बाहि लॻण सबबु माना हे ईद खां तक़रीबन 2 ॾींहं पहिरियां माना लैलतुल क़दर जी राति का हिते बाहि लॻी आहे जंहिंखां 20 घर सड़ी राख थी विया जंहिंमें नियाणियुनि जो ॾाजो उनखां अलावा माल मता ऐं ॿियो घर जो सामान 20 घरनि जो तक़रीबन घटि में घटि 40 लख रुपया नुक़सानु ॿुधाए थो वञे। हिकु वीचारो कुराड़ो फोत थी वियो असांजो ऐं हिकु नियाणी जो मुंहुं सड़ी पियो आहे त उते आयल आहियूं। हिननि खां पुछोसीं त जेकॾहिं कंहिं मदद कई हुजे कंहिं नुमाइंदे या कंहिं DC कंहिं कुझु राशन मिलियो हुयो DC जे तरफ़ खां पर उनखां अलावा का हिते मदद न कई वई आहे। हाणे हिननि वीचारनि जी ईद कहिड़ी गुज़री हूंदी इहा त असां सिर्फ़ु सोचे ई सघूं था। हिन जो तजुर्बो अलाह कंहिं ॿिए इंसान खे न ॾे दुश्मन खे बि न ॾे। पर हाणे इहा दरख़्वास्त आहे मुंहिंजे तरफ़ खां त हिननि दोस्तनि जी जेका आहे असांखे जेतिरी मदद थी सघे असां कयूं पाण में कयूं। छो जो हाणे सरकारी इदारनि खां बि मां कोशिशि कंदुसि त वठी हिननि खे ॾिजनि पर पहिरियां असांखे बि हिते गॾिजी करे जेके असांजा पैसा आहिनि ज़कात ख़ैरात जा असां ॾेई करे हिननि भाइरनि जी मदद कयूं। ख़ासि करे 2 नियाणियुनि जो जेको ॾाज सड़ी वियो उन्हनि जे घरनि में छा हालत हूंदी। हिते कचा घरनि खोड़नि घरनि खे छितियूं ई कोन्हनि। हिननि जो माना जेको कुझु हुयो उहो सड़ी वियो। गर्मी 52 सेंटीग्रेड ते पवंदी आहे पर जेकॾहिं उहे जेके मन मथां पिया हूंदा आहिनि काननि जूं चितियूं जे उहे ई सड़ी वञनि त उस में वेठा हूंदा आहिनि। माना हे कल्ह राति असांखे ख़बर पई पहिरियां ख़बर पई आहे त असां पहिरियां अचूं आहे। हिते ॾाढी हालत ख़राबु आहे। महिरबानी करे सॼी संगत खे अपील आहे त जेको जेतिरी मदद करे सघे त असां हिननि जी कयूं। इन में इंशाअल्लाह असां पंहिंजी जेको आहे तरफ़ खां असां टीम जे तरफ़ खां जेको हिन वक़्तु कठो कयो अथसीं उहे 25,000 आहिनि जेके असां हिननि संगत खे ॾींदासीं हिते। पर इंशाअल्लाह इहे तव्हां बि सभई जोड़ींदा वञो त इंशाअल्लाह हिननि खे असां घटि में घटि बि जेकॾहिं कुझु थिए त 5 लखनि जेतिरो कुझु थिए 10 लख थिए जंहिंमां हिननि खे 50,000 बि 20 घरनि खे अची वियो त हिननि जो तमामु घणो साथ इहो सम्झो त थी सघंदो। उहे दोस्त राब्तो कयो हिते मूंसां राब्तो कयो जेको जंहिं ID खे ॾिसे थो उन्हनि सां राब्तो करे असां सां राब्तो कयो इंशाअल्लाह हिननि जे लाइ घटि में घटि बि 10 लख जमा कयूं असां हिननि जे लाइ। वरी महिरबानी संगत जा लख तोरा। हे जेकॾहिं बंदि न कयोसि जेकॾहिं सड़ियल शयूं कुझु ॾेखारियो छो जो 15 ॾींहं माना 10 ॾींहं थी विया आहिनि ईद खे त हाणे घणो कुझु नज़र न ईंदो। ही राखूं आहिनि अचो हेॾे अचो थोरो साइड थियो हितां साइड थियो थोरो साइड जेको आहे न हिन में ॾाजो पियो हुयो हिन में ॾाजो पियो हुयो हीअ पेटी जेका ऐं खुली सघे थी छा आहे हिन में हाणे दोस्तों ये ॾिसी रहिया आहियो ही पेटी फ्लैश ई नथी भराई हिन ॻोठ खे घरनि खे बाहि लॻी त ॾिसो था त हिकिड़ी पेटी ठहियल आहे उन में सड़ियल कपिड़ा मुकमल सड़ी वई आहे ऐं हिन में ॾाजे जो सामान हुयो तक़रीबन ॾिसी रहिया आहियो हिननि जा कपिड़ा ॿारनि जा अल्लाह रहम करे। हे आहे न हे माना सॼो सामान हीअ जेका आहे हीअ दुआ कयो त इंशाअल्लाह असां हिननि जी कैंपेन हाणे हलायूं था। टारगेट आहे त 10 लख भाउजनि खे करे ॾियूं 50,000 पर घर अचे
पर जेतिरा बि थिया इंशाल्लाह असां हिननि खे करे ॾींदासीं। मां असां पंहिंजे तरफ़ खां 25 जो ऐलान कयो अथसीं। अञा इंशाल्लाह मां कराची मां बि संगत खे पंहिंजो जेको आहे अर्ज़ु कंदुसि त इंशाल्लाह मतां मां कराची मां ई ₹1 लाख ताईं करे वठां, पर तव्हां सभिनी जी मदद हूंदी त 10 लाख कुझु बि न। सर हिकिड़ो घर आहे, घर हिकिड़ो सड़ियो आहे? न न 20 22 घर सड़िया। अचो अचो अञा अचो अचो ॿाहिरनि जे लाइ जानी खे छॾियो न तव्हां, जानी खे सभु परे थोरो साइड थियो। उहो साईं सां ॻाल्हाइनि था सभु सम्झे थो। असां रोहित जी असां ॻाल्हायूं त पोइ असां जानी खे रस्तो ॾियो न। जानी के सब रस्तो जो जानी के हां साइड आओ पोया जो पोया सब कच्चा घर हैं। ना देख ना अली के बड़ी चुप कर दूं हाणे हिक खां पोइ ही 22 घर सड़ी विया आहिनि। माल मताव बि आहे। अचो हेॾे अचो भला हेॾे सड़े सामान तव्हां ॾिसी रहिया आहियो। जानी ना साईं हे भर बाबा माना हिन वक़्तु जेको आहे हेॾे कयो जानी हिन वक़्तु जेको आहे उहो हाणे जो 10-15 ॾींहं थी विया आहिनि त सामान हिननि समेटे वरी ज़िंदगी जोड़णु शुरू कई आहे। हाणे गुग आहे ऊंदहि आहे नज़र नथो अचे न त हिते छत कोन्हे, हे माना खुलियल आहे हिते, न त जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके मन टाइप छतियूं लॻल हुयूं उहे सड़ी वियूं हूंदियूं। हेॾां हे सॼो माल मता सॼो कुझु तक़रीबन हे हा माल ॾेखारियो न बग़ैर हिन गर्मी मौसम हे ॾिसो न हे हिते गर्मी में बग़ैर छते हेॾे लाइट हणो न, हेॾे लाइट हणो ख़बर पए कुझु नज़र अचे। हाणे हिते माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे माल मन में हूंदो आहे। ओ ही साईं सड़ी पियो न सॼो वीडियो असांजो वणा ही मुकमल सड़ी चुका है। न मथा माल मता जो मन हुयो ऐं जेकी हे उनी पिया न हे बि गरम थी विया न टीयर टीयर गरम हे नवा वठी आया आहियूं न। हा साईं अचो ॿिया थोरो साइड तो जगह भरनि था उहे थोरो ध्यानु ॾियो। हा हे हाणे हिते लाइट हणे 2-3 ॼणा हिन तरफ़ लाइट हणो जानी हा साईं हेॾे हाणे हेॾे बाबा लाइट ॾियो हिनखे लाइट ॾियो। हाणे ॾिसो हे नज़र अचे थो हिन में जानी बाबा ॿिया थोरा साइड थियो जानी हिन में वीडियो में नज़र अचे थी हे छित कोन्हे हा साईं सड़ियल हे माना हे सड़ी विया। हेॾे बि ॾेखारियो हे वरी हे कॾहिं हे पहिरियां हाणे हई अथव या सड़ी हाणे नहीं आई अथऊं सड़ियल हुई सॼी है। अच्छा ही बाबा हिते बि अॼु हिननि हई आहे पर बहरहाल माना ॾाढो नुक़सानु थियो। हाणे हिन में सबूत वठण जी हेॾी का तमामु घणी हाणे जेतिरो ॾिसणो हुयो असां ॾिसी चुकासीं। तमामु घणो नुक़सानु थी चुको आहे हिननि वीचारनि जो। पोइ हाणे इहो असां ते आहे त असां केतिरी हिननि जी मदद था कयूं इंसानियत जे नाते। मां हमेशह चवंदो आहियां क़ौमूं सिर्फ़ु 2 आहिनि, हिकु ज़ालिम ॿियो मज़लूम, ॿियो कोई बि कोन्हे। ज़ालिम घटि पर मज़बूत छो जो तमामु उहो पाण में घणो ॿधल आहिनि, मज़लूम तमामु घणो पर कमज़ोर छो जो अलॻि अलॻि आहियूं। हाणे ज़ात वात जे करे जेको आहे असांखे इहो न सोचणु घुरिजे हिते त हिननि जी मदद कजे या न कजे। जेको बि जंहिं बि या मिसाल कंहिं बि मकतब फ़िक्र सां तालुक़ रखे थो मदद कयूं। पहिरियां बि असां हिकिड़ो तमामु वॾो एक्सीडेंट थियो हुयो जेका शहदाद को हेॾां कच्ची पुल खां परियां
बारीजन खां जेका गाॾी अचे पई त मदे जी जे लाइ उन्हनि वीचारनि जो बि नुक़सानु तमामु घणो जानी थियो हुयो। हिते हिकु जान बि माना ॼण वई त इहा बि जंहिं घर जी जान